इतने ब्रेकिंग न्यूज शामिल कंदासीं। कोट लालू में रोड हादसे सबब भाउ भेण समेत 4 ॼणा सख्त जख्मी थी पिया आहिनि। मेहरान नेशनल हाईवे आरा रोड स्टॉप ते कार ऐं मोटरसाइकिल जे विच में टक्कर थी पियो आहे, जंहिंजे नतीजे में 4 ॼणा जख्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि में दिलशाद राजपर, आसमा राजपर ऐं घोटकी वासी मोहम्मद हयात मंगरियो शामिल आहिनि। हादसे बाद वारस ज़ख़्मियुनि खे फैज़गंज अस्पताल मुंतकिल कयो आहे, जितां तिबी इमदाद बाद दिलशाद राजपर ऐं आसमा राजपर खे नवाबशाह मुंतकिल कयो वियो आहे। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची कार खे तहवील में वठी छॾियो आहे। अवांखे आगाह कयूं पिया नाज़रीन, कोट लालू में रोड हादसे सबब भाउ भेण समेत 4 ॼणा सख्त जख्मी थी पिया आहिनि। मेहरान नेशनल हाईवे आरा रोड स्टॉप ते कार ऐं मोटरसाइकिल जे विच में टक्कर थी पियो आहे, जंहिंजे नतीजे में 4 ॼणा जख्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि में दिलशाद राजपर, आसमा राजपर ऐं घोटकी वासी मोहम्मद हयात मंगरियो शामिल आहिनि। हादसे बाद वारसनि ज़ख़्मियुनि खे फैज़गंज अस्पताल मुंतकिल कयो आहे, जितां तिबी इमदाद बाद दिलशाद राजपर ऐं आसमा राजपर खे नवाबशाह मुंतकिल कयो वियो आहे। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची कार खे तहवील में वठी छॾियो आहे। अवांखे हिकु भेरो ॿीहर आगाह कंदा हलूं। कोट लालू में रोड हादसे सबब भाउ भेण समेत 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। मेहरान नेशनल हाईवे आरा रोड स्टॉप ते कार ऐं मोटरसाइकिल विच में टक्कर थी पियो आहे। इन हवाले से अपडेट मालूम कंदासीं। असां सां टेलीफोन लाइन से मौजूद है शेर मोहम्मद मरी जी। शेर मोहम्मद, आगाह कजो, रोड हादसो थियो आहे? जी बिल्कुल, कोट लालू जो मेरा हाईवे पे कार मोटरसाइकिल टक्कर थी पियो आहे, जंहिंजे नतीजे में जेको मोटरसाइकिल सवार दिलशाद राजपर जेको आरएसी फैज़गंज में वियो, जिते इब्तदाई तबी इमदाद ॾिनी वई ऐं उन खां पोइ जेको ज़ख़्मी भाउ भेण हुआ दिलशाद ऐं आसमा राजपर, उन्हनि खे जेको आहे घंटी जोगी हालत में नवाबशाह मुंतकिल कयो आहे। ॿिए पासे पुलिस जेका आहे वाक़े वारे हंधि पहुची गाॾियुनि खे पंहिंजी तहवील में वठी छॾियो आहे। जी, वॾी महिरबानी शेर मोहम्मद मरी तफ़सील ॾियण लाइ।